अस्सलाम वालेकुम नाजरीन, आज हम सिंध के कौम-परस्त पार्टी सिंध यूनाइटेड पार्टी के सरबराह सैयद जलाल मोहम्मद शाह से रोज़ाना एकता अखबार और एकता वेब चैनल के लिए इंटरव्यू कर रहे हैं। सिंध की मौजूदा सूरत हाल और कोरोना की सूरत हाल पे उनसे बातचीत करेंगे। सिंध यूनाइटेड पार्टी जेका सियासत कई है उनमें तव्हांखे केतिरी कामयाबी मिली सघी आहे ऐं केतिरी न? कुछ हद ताईं कामयाबी भी थी आहे, कुछ हद ताईं नाकामी भी थी आहे, ॿई थी आहे। पर असांखे ख़ुशकिस्मती आहे त असां सिंध यूनाइटेड पार्टी हमेशह कंहिं बि नंढी एजेंडा खे हिकिड़ो नुक़्तो खणी उनखे ते सियासत कंदी आहे ऐं पोइ ॿियनि खे बि गॾाईंदी आहे, कोशिशि कंदी आहे ऐं पोइ जेतिरा बि असां कम कया आहिनि उहे टारगेट असां अचीव कया आहिनि। इहा ॻाल्हि आहे। इन मतिलबु इहो आहे त जे घणियूं ॻाल्हियूं करे ऐं घणा वॾा इतिहाद ठाहे, घणियूं वॾी एजेंडा ठाहे, जॾहिं बि इतिहाद ठहनि था उहे नाकाम था वञनि। उन जे करे असां जॾहिं पाणी जो इशू हुजे, ॿोली जो इशू हुजे, ॿियनि इशूज़ ते जेतिरो बि असां कई आहे, जदोजहद कई आहे या धारी आबादकारी ते हूंदो आहे, असां जेतिरो बि कयो आहे त असांखे इहा ख़ुशकिस्मती आहे त असां कंहिं न कंहिं हद ताईं मुस्बत नताइज वरिता आहिनि ऐं नताइज वरिता आहिनि, बेनताइज कोन रहिया आहिनि। इवन आदमशुमारी जे इशू ते आदमशुमारी त आमतौर ते पार्टियुनि खे ख़बर ई कान्हे त इहा सियासत कबी कीअं आहे। असां आदमशुमारी जे इशू खे बि सियासत में आंदो ऐं आदमशुमारी खे कामयाबु करायोसीं। अॼु इहा आहे त सिंध में जेको ख़तरो हो त धारी आबादकारी तमामु वधी वेंदी या छा, उहो ख़तरो टरी वियो ऐं ख़ुदि जेका हिते जी जेका ख़ासि करे कराची जे अंदरि ख़ासि करे जेका जालसाज़ीअ जे ज़रिए जेका आदमशुमारी कराई वेंदी उन जा नताइज हींअर न आया, इन करे जो हींअर जालसाज़ी न थी ऐं उनजे मथां असांजो वाह छो त उहा असांखे असांजी ख़ुशकिस्मती आहे त उहो बि असां टारगेट अचीव कयो ऐं आदमशुमारी जे नतीजे में सिंध खे जा बि हक़ महफ़ूज़ रहिया। त इन हवाले सां असीं सम्झूं था त असां कामयाबियूं माणियूं आहिनि। हाणे ज़ाहिरी तौर ते माण्हू सम्झनि त कामयाबी जो मक़सदु आहे त फौरी तौर ते तव्हांखे पावर मिले, इहो ज़रूरी न आहे। असां क़ौमी मक़ासिद जे हासिलात में कंहिं न कंहिं हद ताईं अॻु बढ़ा रहिया आहियूं। अॻे हीअं थियो आहे, असांखे हमेशह पार्टियूं इस्तेमालु कंदियूं, या पीपल्स पार्टी इस्तेमालु कंदी या मुस्लिम लीग इस्तेमालु कंदी। मुस्लिम लीग इस्तेमालु करे पंहिंजा मफ़ाद मथां वठंदा, पीपल्स पार्टी हमेशह हड़तालूं कराए असांखां, मफ़ाद वरी हू बार्गेन कंदा। हीअं हिन वक़्त में असांजे मफ़ादनि खे, सिंध जे क़ौमी मफ़ादनि खे बार्गेन नथी करे सघे पीपल्स पार्टी। इहो सिंध यूनाइटेड पार्टीअ जो कमाल आहे जो उनखे बीहारे छॾियो आहे त बाबा हिन नमूने सां कबो। हिन वक़्तु बि त सिंध जे इशूज़ खे पीपल्स पार्टी मुख करे पेश पई करे, पर उन मां मफ़ाद नथी हासिलु करे छॾे। हू चाहिनि था त असांजी करप्शन खे तहफ़ुज़ मिले, त करप्शन खे तहफ़ुज़ मिले क़ौमी मफ़ादनि जे बुनियाद ते। असां उहो नथा थियणु ॾियूं। इहा सिंध यूनाइटेड पार्टीअ जी कामयाबी आहे। ऐं नंढे हूंदे सफ़ा KG में कराची पढ़ंदो हुअसि, पोइ वरी असांखे बाबा वठी हलियो ॻोठु, वरी असांखे ॻोठु दाख़िलु कराईं, वरी सन में पढ़ियासीं, 1 खां वठी 7 दर्जे ताईं सन में पढ़ियुसि। वरी 7 खां पोइ वरी कैडेट कॉलेज पिटारो में 7 क्लास में वियसि, वरी उन खां पोइ इंटर ताईं 82 ताईं जेको आहे उते पढ़ियासीं। उन खां पोइ वरी नवाब शाह में गवर्नमेंट कॉलेज में मूं उते एडमिशन वरिती BA जे लाइ। सो इहा उतां इहे तालीमी कुल मयार मुंहिंजो इहो आहे। इंटर पिटारो मां कईसूं, 7 दर्जे ताईं सन में पढ़ियासीं। पेटारो जूं यादूं तमामु घणियूं आहिनि। हाणे उहे पेटारो जूं जेके यादूं आहिनि न, उनखे मज़ो ॾींदियूं जेके पेटारो वारो हूंदो, तव्हांखे मज़ो न ॾींदियूं। मज़ो असांजे लाइ न, मज़ो असांजा व्यूअर्स जेके आहिनि या पढ़ंदड़ यकीनन तव्हां पेटारो जा बि हूंदा, सॼी सिंध जा हूंदा ऐं तव्हांखे पढ़णु चाहिनि था, ॿुधणु चाहिनि था, उन्हनि जे लाइ असांजो इहो सुवालु आहे। पेटारो जी हिकिड़ी डिसिप्लिन लाइफ हुई। उथण जो टाइम सुबुह जो सवेर उथणु, PT परेड करणु, हीअ करणु, वर्ज़िश करणु, रांदि करणु, स्पोर्ट्स करणु, पढ़ाई बि टाइम ते करणु। ऐं असां पेटारो में ॾींहं जो 6 दफ़ा कपिड़ा मटाईंदा हुआसीं, 3 दफ़ा विझंदा हुआसीं। ठीकु न? इन मां अंदाज़ो करियो त केतिरी तेज़ लाइफ आहे। सुबुह जो सवेर उथी कपिड़ा पाए बाबा हीअ कंदा, ओॾी महिल विझंदा कोन हुआसीं। ठीकु आहे न? वरी मोटी अची विझंदा हुआसीं, वरी कपिड़ा पाए, वरी बाबा हलो ब्रेकफास्ट ते, वरी उते करे वरी उते वेंदासीं कॉलेज में, वरी ईंदासीं, वरी मोटींदासीं कॉलेज मां त वरी तड़कंदा हुआसीं। त मूं अंदाज़ो लॻायो आहे त के पेटारो जो उहो टाइम आहे जिते 6 दफ़ा ड्रेस चेंज थींदी, छो त वरी स्पोर्ट्स जी अलॻि ड्रेस चेंज थींदी, वरी राति जे पढ़ाईअ जी अलॻि ड्रेस चेंज थींदी,
वरी राति जो सुम्हण जी ड्रेस अलॻि चेंज थींदी, तमामु सख़्तु ऐं तेज़ तरीन लाइफ हुई। इहा हिकिड़ी गुज़ारिशूं, उन में किन खे मज़ो आयो हूंदो, किन खे न आयो हूंदो। मज़ो त असांखे बि कोन, असीं बि स्लो लाइफ ॻोठ जा हुआसीं, त असांखे वरी जेसि ताईं फास्ट लाइफ में एडजस्ट थियूं। त आउं सम्झां थो फस्ट ईयर ताईं बि असां वञी पोइ एडजस्ट थियासीं, फस्ट ईयर जे अध ताईं पोइ एडजस्ट थियासीं हुनजे लाइफ सां, अदरवाइज़ ॾुखी आहे एडजस्टमेंट। हा, हिकिड़ो असांखे फ़ाइदो पेटारो ॾिनो, उहो कहिड़ो? असांजो वालिद साहिबु तमामु सख़्तु हो मिज़ाज माण्हू। असां नवाब शाह पंहिंजे घर वेंदा हुआसीं त असां वधीक पाबंद पेटारो खां गुज़ारींदा हुआसीं, उन डप खां थोरो असां पेटारो में मज़ो ईंदो हो। असां पेटारो खां वधीक असांजी लाइफ सख़्तु हुई। ॻोठ खणी असां सन में साईं हो हेॾां होॾां, उते असांखे रिआयत हूंदी, पर असांखे नवाब शाह में ईंदा हुआसीं त असांजो वालिद जेको आहे वधीक डिसिप्लिन हूंदो हो, वधीक पाबंदीअ सां गुज़ारींदो ऐं वधीक सख़्तीअ सां गुज़ारींदो। उन करे असांखे पेटारो में काफ़ी रिलैक्स महसूसु कंदा हुआसीं। पाकिस्तान जो ठहणु हिकिड़ो अलॻि आहे, उहो हिकिड़ो इंसिडेंट आहे, ऐं उहो साईं पंहिंजे किताबनि में मुकमिल लिखियो आहे। उन ते आऊं पे ॿी राय कोन ॾींदुसि त साईं कीअं ठाहियो, पोइ साईं खे उन लाइ सख़्तियूं कीअं सहणियूं पियूं। पर बुनियादी तौर ते साईं जो जेको तसवुर हो त सिंधियुनि खे हिकिड़ी सिंधी क़ौम ठाहियां, हिकिड़ो सिंधी माण्हू आहे, सिंधी माण्हुनि खे हिकिड़ी क़ौम ठाहियां, ऐं क़ौम जेका अज़ीम क़ौम हुजे। आउं सम्झां थो अज़मत त कान माणे सघी, अञा पूरी तरह सां क़ौम बि न ठही सघी आहे। हिन साईं लॻापियल सुवालु आहे त अव्हांजी बुनियादी तरबियत साईं जेम्स जे हथ थी आहे। साईं जेम्स जूं के यादियूं ऐं ॻाल्हियूं जेके अॼु बि अव्हांजो उत्साह जो सबबु आहिनि। ॾिसो, हिकिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं आहिनि जेके किताब साईं जा पढ़ी माण्हू पोइ थियनि। असांखे उहे ॻाल्हियूं यादि आहिनि जे किताबनि खां अलावा असां ख़ुदि कचहरीअ में साईं जे नंढे हूंदे असीं कचहरीअ में वेहंदा हुआसीं त जेके आलिम दानिश्वर सभु वेहंदा हुआ, उन्हनि मां बि कुझु सिखंदा हुआसीं। असांखे इहा ॻाल्हि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, असां साईं खां डायरेक्ट ॿुधो ऐं डायरेक्ट सिखियो, ऐं जेके साईं जे ज़िंदगीअ जा ऐं साईं जे फिलासफ़ी जा जेके असरात हुआ, असांखे किताबनि मां पढ़ी कोन हासिलु कयासीं, असांखे साईं खे ॾिसी असां हासिलु कया। इहा असांजी ख़ुशकिस्मती आहे। अताउल्ला मेंगल या अकबर बुगटी उहे महिमान हूंदा, करे ईंदा त ॾींहं ईंदा हुआ, वरी पोइ मोटी ईंदा हुआ। उहो एॾो वॾो टाइम कोन गुज़ारींदा हुआ। हा, टाइम जिन गुज़ारियो साईं जी एम सैद सां, अली मोहम्मद शाह राशिदी हो, हिसामुद्दीन शाह राशिदी हो, ग़ुलाम मुस्तफ़ा शाह हो, इहे हुआ उहे जिन, या जोयो साहिबु हो या ॿिया हुआ, इन्हनि घणे में घणो टाइम गुज़ारियो। शेख अयाज़ असां ऐं 70s खां वठी मूंखे यादगिरियूं आहिनि, या 60s जूं मूंखे यादगिरियूं कोन्हनि, त शायदि मूं ज़िंदगीअ में हिकिड़े ई दफ़ा ॾिठो हो सनम। अच्छा सर, तव्हां चयो त तव्हांजी पार्टी धारियुनि जी यलगार या धारियुनि जी आबादकारी खे रोकण में कामयाबु पई आहे। हींअर जेका सूरत हाल ॾिसूं था त सिंध जा वाहण वस्तियूं बि पठण जे हवाले थी वियूं आहिनि, तव्हांजो सुपर हाईवे बि थी वियो आहे, त इहो इन जी माना कमज़ोरी कंहिंजी आहे? कमज़ोर हुकूमत ऐं हुकुमराननि जी आहे। असां त उनजे लाइ आवाज़ु पिया उथारियूं। हींअर बि सिंध यूनाइटेड पार्टी सॼे सिंध में बुख हड़तालूं सभु बंदि करे पई त बाबा अफ़गान धारियुनि खे कढो, ठीकु आहे न। इन जे लाइ सियासी जिदोजहद पई करे, असां सियासी जिदोजहद करे सघूं था, पर जेको अख़्तियार ऐं इंतिज़ाम सो त हुकूमत वटि हूंदो आहे न, हुकुमराननि वटि हूंदो आहे न। हुकुमरान असांजा लातालुक आहिनि सिंध जे मसइलनि खां ऐं सिंध जे क़ौमी मफ़ादनि खां। मक़सदु इहो त उहो शऊर असां माना केतिरे अरसे खां सियासत हले पई सिंध जी, मुख़्तलिफ़ जेके बि असांजा आहिनि, सिंध तरक़ी पसंद पार्टी आहे, जज़ कम केतिरियूं आहिनि सिंध में, त उन्हनि ओतिरो शऊर न ॾेई सघियूं आहिनि। चई सघिजे थो त ओतिरो न ॾेई सघियूं आहिनि। ऐं ॿियो इहो बि आहे त क़ौम उनखे बारो केतिरो कयो आहे, क़ौम उन मां सिखियो छा आहे, जेतिरी जिदोजहद कई अथनि छा ओतिरो सिखियो आहे। हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त क़ौम माना रुॻो असांजी पार्टियूं न, पर क़ौम में सभु माण्हू सभु तबिक़ात अची था वञनि। सभिनी सिंध जे क़ौमी तबिक़ात जेके बि आहिनि उन्हनि इन मां सिखियो न आहे, उन मां सिखियो न आहे, छो त क़ौमी मफ़ादनि खे अञा सम्झियो ई न आहे। उनजे करे उहे हिकिड़े तरफ़ आहिनि, हिकु हद ताईं त उनखे महफ़ूज़ करे था वञनि हलिया, पर हुकूमत ऐं हुकुमरानी उन्हनि वटि आहे जेके मौक़े परस्त आहिनि। त इन में ॾिसो न, हाणे तव्हां इहो सही था चओ त आवाम जो तव्हांखे ओतिरी मोट नथो ॾिए, पर आवाम जो ॾोह कहिड़ो आहे? जॾहिं पूनम ठहे थी, सपना ठहे थी, SDA ठहे थी,
त उन वरी कुझु अरसे हली माण्हू तव्हांजे पुठियां लॻनि था उन तव्हांजे पुठियां हिकु गॾु बि थियनि था वरी ख़बर पई त तव्हांजो इतिहाद तव्हां पाण टोड़े था वञो पंहिंजा लीडर साईं ॾिसो इतिहादनि जो उसूल आहे इतिहाद ठहंदा वरी टुटंदा वरी हलंदा इतिहाद परमानेंट पार्टी न आहे जेका टुटे पार्टी न आहे इतिहाद थींदा आहिनि आरज़ी मक़सदनि जे लाइ मूं तव्हांखे चयो त असांजो आदमशुमारी ते बि इतिहाद थियो असांजो पाणी जे इशू ते बि असांजो इतिहाद थियो असांजो धारी आबादकारीअ ते बि इतिहाद थियो उहे वक़्ती हूंदा आहिनि तव्हां ॾिसो भले ही त ठहियो पर ख़ुदि जेके जमहूरी तहरीकुनि जा जेके बि इतिहाद आहिनि उहे वक़्त खां पोइ 4 साल 5 साल 8 साल 10 साल इन खां वधीक हलिया ई कोन वसाइल पुराणो करे सभु सिर्फ़ु मुंहिंजा ज़ाती वसाइल ई पार्टीअ ते था ख़र्च थियनि ॿियो जेको आहे सो क़ौमी वर्करनि पाण कयो आहे क़ौमी वर्करनि जा वसाइल असांखां बि घटि आहिनि असांजा त अञा वसाइल आहिनि हुननि वीचारनि जो मस करे अॻे हूंदो अॻे त वीचारा भाड़ो करे पहुची बि कोन सघंदा हाणे भाड़ो करे था वञनि पर हाणे ॿी सियासत करण जे लाइ झंडे खणी उनखे ढुलाइण जे लाइ बि झंडो बि 50 रुपए जो थो ठहे पार्टीअ जो झंडो बि 50 रुपए जो थो ठहे ऐं उन ते सियासत करण बि उहा थी ठहे त उहो वीचारो क़ौमी वर्कर उहो किथां करे ऐं असां वरी चऊं बि त बाबा साफ़ सुथरी बि सियासत करणी आहे साफ़ सुथरी बि करणी आहे साफ़ सुथरी बि करे पंहिंजनि वसाइल ते बि करे त वीचारो ग़रीब किथां करे इन जे वसाइलनि जी कमी आहे वसाइल जी कमी असां पंहिंजा वसाइल हथल इम्कान असांजा जेके बि वसाइल आहिनि साईं जीएम सद खां वठी अॼु ॾींहं ताईं असां पंहिंजा वसाइल सर्फ कंदा रहिया आहियूं पर उन में इन करे हासिलात जेतिरा वसाइलनि जी ज़रूरत आहे ओतिरी असां कोन था करे सघूं ऐं नई वरी असां वटि हुकूमत ऐं हुकुमरानी रही आहे जो वरी वसाइल में बहितरी अचे मुस्लिम लीग ऐं पीपल्स पार्टीअ वांगुरु इक़्तिदार जी हासिलात असीं नथा करे सघूं ऐं उन्हनि जूं हासिलात ख़्वाहिशूं इहे हुयूं त ईअं हासिलु करियो ईअं हासिलु करे यकदमि इक़्तिदार ते चढ़ी वञिजे उहो असीं नथा करे सघूं उन जे करे भॼूं था वञूं मुंहिंजो वालिद साहिबु जेको आहे सो ॾाढो सख़्तु माण्हू हो इन मामले में ऐं उहो चवंदो हो बाबा या त सियासत करियो त साफ़ सुथरी करियो जे न त पोइ न करियो ज़रूरी आहे छा तव्हां सियासत करियो ॿियो बि कमु करियो दुनिया जा पोइ इहो तव्हां असां त इहा ई कोशिशि कई आहे त जे कंदासूं त साफ़ सुथरी कंदासूं जे न कंदासूं त छॾे ॾींदासूं कॾहिं कॾहिं इन तव्हां साफ़ सुथरी सियासत ऐं उन वीहनि खे खणी था हलो था ऐं ॾिसो था त कॾहिं तव्हांखे कामयाबी नथी मिले या जेको तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो टारगेट आहे उहो अचीव नथो थिए त पोइ तव्हांजी दिलि कैफ़ियत छा हूंदी आहे यकीनन मायूसी थिए थी असां वटि हिन वक़्तु इहो आहे त हिकिड़ो हूंदो आहे त असीं पंहिंजे अवाम खे सुजाग करियूं मुनज़म करियूं ऐं उन मां हासिलात कयूं असां पंहिंजी अवाम खे न गॾु करे सघिया आहियूं न मुनज़म करे सघिया आहियूं न ई उन्हनि मां हासिलात करे सघिया आहियूं इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे पोइ हाणे सफ़ाई सुथराई थी अलॻि ॻाल्हि छो त अवाम खे ख़ुदि करप्ट कयो वियो आहे सॼी अवाम उन्हनि करप्ट माण्हुनि जे हथां पाण करप्ट थी वई आहे हाणे उहे था चवनि त बाबा असांखे बाबा अन जी बोरी खपे कलर जो खपे साइकिल खपे ऐं असांखे जेको आहे सो ई खपे उहे जेके अॼु बि सिंधी क़ौम जा घणा माण्हू 99% माण्हू यानी क़ौमी मफ़ादनि खे कुझु सम्झनि का बि अहमियत कोन था ॾियनि ऐं न ई इज्तिमाही मफ़ादनि खे का अहमियत ॾियनि था अञा बि चवे थो बाबा मूंखे खपे हीअ खपे चोरीअ जो खपे हिन जो खपे चोरी सभु बिजली चोर आहिनि सभु चवनि था असांखे चोरी करायो कुॾोणी ॾियो साईं हाणे उन माण्हुनि खे उन में पंहिंजो पाण खे ईमान बि बचाए रखणु पाण खे ठीकु रखणु ऐं सियासत करणु तमामु ॾुखी आहे जंहिंमें तव्हांजी क़ौम जंहिंजे लाइ तव्हां जिदोजहद पिया करियो उन खे ई नथा खणी सघो इन करे नथा खणी सघो जो उहा ख़ुदि उन जो हिसो ठही वई आहे मूं तव्हांखे ॿुधायो त क़ौमी ऐं इज्तिमाही मफ़ादनि लाइ 1% बि वोट नथो पए मूं पंहिंजी इलेक्शनूं कई विड़ियूं आहिनि सभिनी में ऐं आऊं अलॻि अलॻि ॻोठनि में वियो आहियां पढ़ियल लिखियल नौजवाननि सां बि तक कई मूंखे पंहिंजे सॼे एक्सपीरियंस मां सियासत जे जेको जमहूरी सियासत जो जेको वॾो आहे उन में हिकिड़े ॻोठ में माण्हू आहे मूंखे इहो चई खटूं रखी असांखे विहारे चई साईं आऊं ॿी कंहिं ॻाल्हि जे करे कोन तव्हांखे इन लाइ था ॾियूं जो तव्हां असेंबलीअ में सुठो किरदारु अदा कयो इन जे करे असां तव्हांखे वोट था ॾियूं बाक़ी मूंखे कंहिं अॼु ॾींहं ताईं कंहिं माण्हू न चयो आहे त बाबा तव्हां क़ौमी मफ़ादनि जे लाइ तव्हां का जिदोजहद करियो पिया को क़ुर्बानी बि ॾियो पिया इन जे करे असीं तव्हांखे वोट था ॾियूं ईअं कोन थो थिए त इहा ॻाल्हि आहे त माना वोट जी जेका जमहूरी सियासत जो जेको मिज़ाज आहे उन में जमहूरियत में जेको जमहूरियत खे हिननि बेमक़सद बेमाना ऐं करप्ट करे छॾियो आहे उन जे करे जमहूरियत बदनाम आहे ज़ाती मफ़ादनि खे इंतिहाई सिंधी माण्हू घणो अहमियत थो ॾिए
ऐं इज्तिमाही मफ़ादनि खे कुझु बि नथो ॾिए। तव्हां चवंदो बाबा सॼे ॻोठ में स्कूल था खोलियूं, स्कूल लाइ तव्हांखे को पट बि कोन ॾींदो, ठीकु आहे न, स्कूल लाइ तव्हांखे को पट बि कोन ॾींदो त वाए ते स्कूल ठाहियो, पर जेको आहे चवंदो नौकिरी मूंखे ॾे पटे वाली वठी ॾे, ठीकु आहे। इहा इन मां माना त हू पंहिंजे ज़ाती मफ़ादनि खे वधीक थो अहमियत सम्झे न। अच्छा ॾिसो, हाणे इहा इन ते हिकिड़ो काउंटर सुवाल थो थिए त हिते ठीकु आहे तव्हांजी त हिकिड़ी साफ़ु सुथरी सियासत आहे, माशाअल्लाह, वाक़ई तव्हां वेंदा बि आहियो, पर हाणे हिकिड़ो मौक़ो मिलियो हो, हिकिड़ो तव्हांजो इतिहाद बि ठहियो, उन इतिहाद त डॉक्टर कादर मक्सी ऐं अयाज़ लतीफ़ अली जो कासमाबाद जे तक तां इलेक्शन पे विढ़िया, त कादर मक्सी बि हथु खणण लाइ तयारु न हो, त अयाज़ लतीफ़ अली जो बि हिक ॿिए जे हक़ में हथु खणण लाइ तयारु न हो। हाणे मूंखे ॿुधायो त इन में ॾोह कंहिंजो आहे, असांजे लीडरनि जो आहे या आवाम जो आहे? असांजी पार्टीअ जो बि उम्मीदवार हो, असां हथु खणी छॾियो। हथु खणो इन जे लाइ त इज्तिमाही मफ़ादनि लाइ गॾिजी माण्हू कोशिशि करे, पर हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके बि ॿिया दोस्त ऐं नाला नथो वठां, हा पर उहे चवां थो त जमहूरी सियासत जे लाइ जेके लवाज़मात आहिनि उहे पूरा कोन था कनि। माना लवाज़मात आहे त तव्हां उताक या ऑफिस खोले लॻातार वेहो ऐं पब्लिक जा रोज़मर्रा जा मसाइलनि खे डील करियो, उहो कनि कोन था। ख़ाली जलसे जुलूस सां कोन थींदो, जलसो जुलूस हिकिड़ो फैक्टर आहे जेको मददगार थींदो आहे, पर जलसो जुलूस तव्हांखे वोट कोन ॾियारींदो आहे, इहा ॻाल्हि सम्झो न। त उहे लवाज़मात न को अयाज़ साहिबु कंदो, न को कादर साहिबु पूरा ई न कंदो, त पोइ न लवा ईअं ई थींदो। ऐं जेके ॿिया वेठा आहिनि, शोरा वेठा आहिनि, पीपल्स पार्टी वारा, उहे वेठा आहिनि तॾो खोड़े वेठा आहिनि, उहे वेठा टाइम ॾियनि, उहे ॾियनि था, सियासत कनि था, त उनखे हासिलात थिए थी। 97 खां वठी ऐं लाॻीतो विढ़ंदो रहियो आहियां, हर इलेक्शन विढ़ंदो रहियो आहियां। मूं पंहिंजनि माण्हुनि मां त कोन कढियो आहे, ऐं पंहिंजो विहां थो, पंहिंजे तकम वञा थो, पंहिंजो जामशोरे में विहां थो, सनम विहां थो, उन्हनि खे टाइम थो ॾियां, तॾहिं बरक़रार था रहनि, न त छो रहंदा। माण्हू असांखे छॾे वेंदा, वरी ॿिए पासे वेंदा हलिया। त इहा असांजे दोस्तनि जी गैर संजीदगी आहे, त उन्हनि कॾहिं बि पंहिंजे वोट पावर खे इंटेक्ट ई कोन रखियो आहे। जेतिरो मिलियो आहे ॿिए भेरे अञा उन खां घटि थियो आहे। इन करे घटि थियो आहे जो लाॻातार जेको हिन जा जमहूरी सियासत जा जेके लवाज़मात आहिनि, त माण्हू रोज़मर्रा जो मसाइल चाहे थो, रोज़मर्रा जे मसाइल जे हल लाइ रोज़मर्रा दुकानु खोलणो पवंदो, उहो दुकानु खोले नथो, उन करे नाकामी थी। 2018 जे मूं लख जे लॻभॻि वोट खया आहिनि, त इहे माण्हू ॾिना ईअं त कोन ॾिना न, लख वोट जे लॻभॻि असां खया आहिनि, त इहे ईअं त कोन खया आहिनि, हवाउनि में त कोन खया आहिनि। इहे त माण्हुनि सां ज़रूरु को राब्तो हूंदो, को इताद हूंदो, को सभु शयूं मिलाए सिलाए पोइ थो ठहे न, ईअं त कोन थो ठहे। इन सां ई लॻापियल जेको सुवाल आहे, अमली सियासत जो लामहल आख़िरी अदब इक़्तिदार माण्हू आहे, उन हवाले सां केतिरा पुरुमीद ऐं मुतमिन आहिनि? असीं अमली सियासत जो मक़सदु इक़्तिदार जी हासिलात बि आहे ऐं इक़्तिदार जे ज़रिए माण्हुनि खे हासिलात ॾियणु। पर मसइलो इहो आहे त हिन मुल्क में सिर्फ़ु इहे फैक्टर्स कामयाबीअ जे लाइ न आहिनि, फैक्टर्स ॿिया बि आहिनि जिन खे असां कंट्रोल नथा करे सघूं। ऐं उन्हनि में ॿ ॻाल्हियूं ख़ासि करे मूं पंहिंजे तजुर्बनि मां सिखियूं आहिनि। हिकिड़ो त हर कंहिं सियासतदान खे 4 गुंडा बि रखणा पवंदा, जेके असीं कोन था रखूं। हर वेंदो न पार्लियामेंट में 10-20 पोलिंग अहिड़ियूं हूंदियूं जिन ते ज़ोरीअ वेही ठप आणी छॾिबा, उहे असीं गुंडागर्दी असां कोन था करियूं। असांजो जेतिरो बि वोट आहे असांखे ख़ुशी आहे त असांखे जो जेन्युइन वोट आहे। असांखे अॼु बि ख़ुशी आहे त जे लख वोट मूंखे मिलिया आहिनि, भले मूं हारायो आहे, त मूंखे मिलिया त आहिनि न, मूंखे जेन्युइन मिलिया आहिनि, मूं ठगी सां कोन कया आहिनि, न को ठगी सां कया आहिनि, न को ज़ोर ज़बरदस्ती सां कया आहिनि। अच्छा साईं, घणे क़दुरु अक्सरत राय जेका अचे पई थी हींअर त पीपल्स पार्टी जो सिंध में कोन नमल बदल अञा ताईं न पैदा थी सघियो आहे? न, मेन सबबु त इक़्तिदार आहे, इक़्तिदार पीपल्स पार्टीअ जो लॻी थो रहे थो, उन जे ज़रिए साज़बाज़ करे पोइ हासिलात करे पोइ 4 कम बि कया हूंदो, सभु, पर हमेशह इक़्तिदार माना ग़ैर जमहूरी तरीक़नि सां हिननि वरितो आहे, त ऐं उन्हनि खे इस्टेब्लिशमेंट हमेशह ज़िंदा रखियो आहे। इन करे जो पंजाब जी जेका सोच आहे त बाबा पंजाब खे जे पाकिस्तान सां गॾु रहणो आहे, त पोइ उन जे लाइ लाज़मी आहे त पीपल्स पार्टीअ ते हमेशह इस्टेब्लिशमेंट महिरबानी रही आहे, हमेशह रही आहे, ग़ैर जमहूरी तरीक़नि सां उन्हनि जी मददगार रही आहे। उन जे करे उहे हासिलात उहे था करे वञनि, उन जे करे असांखे नाकामी थी थिए। माना इन जो इहो मक़सदु आहे पाकिस्तान जी सियासत में इस्टेब्लिशमेंट जो वॾो किरदारु, उहो जेको मनफ़ी किरदारु आहे, घणे भाङे मनफ़ी आहे। ऐं सम्झां थो त को किरदारु हुजण ई न घुरिजे, को बि किरदारु, जमहूरी किरदारु, जमहूरियत में आज़ादी छॾियो,
पोइ माण्हू ग़लति चवनि सही चवनि जेको कनि उहो वोट कनि पर जे अगरि तव्हां उते किथे न किथे हथ ॿधी था छॾियो पाबंदी करियो था त पोइ त माना इहा वेसाघाती आहे क़ौम में जनरली सुजाॻी कान्हे जनरली क़ौम में इहो आहे त मुंहिंजो ज़ाती मफ़ाद कीअं थो पूरो थिए उन जे करे क़ौमी मफ़ादनि ते सिर्फ़ु उहो ई जेको शागिर्द तबिको हो जेको जीअं सिंध में हो कंहिं ॿी सूरत में हो उहो अञा ताईं बि क़ौमी मफ़ादनि खे थोरो घणो टच करे थो बाक़ी जेको आहे आम आवाम अञा बि क़ौमी मफ़ादनि खे कुझु नथो सम्झे असां हतल इम्कान कोशिशि कई आहे पर हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त आवाम इन्हनि ते एजेंडास ते नथी ॾिए आवाम इहा थी चए त इक़्तिदार कंहिंखे थो मिले केयर इक़्तिदार कंहिंखे थो मिले त भला पोइ वोट जो थोरो रवैयो बदिलायां ठीकु आहे ऐं इहो कंहिंखे थो मिले इलेक्शन खां अॻु में ई इस्टेब्लिशमेंट जी जेका लाइन ख़बर पइजी वेंदी आहे त प्राइम मिनिस्टर जेको एक्टिंग हूंदो उहो मिलंदो उन सां जिन खे ईंदड़ पावर मिलणो हूंदो न उन्हनि खे त माना तइ थी वेंदो आहे त हाणे पीपल्स पार्टी खे थो मिले या मुस्लिम लीग खे थो मिले त पोइ माण्हू ओॾे ई रवैयो करे पोइ पंहिंजो वोट मटाइनि था माण्हू बि ईअं रवैयो मटाइनि था उन जे बावजूदि बि असीं सम्झूं था त सिंध जी अवाम जेके बि असांखे वोट ॾिना आहिनि उहा शाबाश आहे उन्हनि खे अच्छा साईं जलाल मोहम्मद शाह साहब मुल्क जे अंदरि जेका जमहूरी आइनी सियासत जो मुस्तक़बिल जमहूरी आइनी त हिन मुल्क में नज़रिया ज़रूरत तइ थींदो रहियो आहे अॼु ॾींहं ताईं सियासत हिन मुल्क में नज़रिया ज़रूरत तइ थींदी रही आहे उन जे करे जमहूरियत बि नज़रिया ज़रूरत वारी आहे ऐं आइन बि नज़रिया सम्झो नज़रिया ज़रूरत जी आहे जेॾी महिल जमहूरियत ऐं आइन जेतिरो जेतिरो आज़ादु थींदो वेंदो नज़रिया ज़रूरत खां ओतिरो आउं सम्झां थो त बहितर मुस्तक़बिल थिए हिकिड़ो SGO जेको ठहियो सिंध डेमोक्रेटिक अलायंस इम्तियाज़ शेख वारो उन जो तजुर्बो कीअं रहियो उन जो तजुर्बो ठीकु रहियो मेन उन में जेको उन जो सॼो जेको तजुर्बो हो उन इम्तियाज़ साहिबु ऐं असीं बि हुआसीं उन में मुख्य माण्हू उन्हनि में इम्तियाज़ साहिबु ऐं उन्हनि जी सॼी लाइन हुई त पब्लिक खे इहो मैसेज ॾिजे त असां ते इस्टेब्लिशमेंट जी महिरबानी आहे त माण्हुनि ओॾे ई वोट कयो माण्हुनि इहो हिकिड़ो तजुर्बो ॿुधायोमांव न त माण्हू ओॾे ॾिसी पोइ था वोट कनि त इस्टेब्लिशमेंट जी महिरबानी आहे त भले हुजे या न हुजे पर सभिनी इहो इम्प्रेशन ॾिनो इहो थियो पर उन इस्टेब्लिशमेंट में असांखे त फ़ाइदो कोन्ह थियो असांखे उन में फ़ाइदो कोन्ह थियो वोट उन खां अॻु खां घणा खयासीं पर असांखे कोन्ह थियो पर जेको आहे सो घणनि दोस्तनि 17-18 ॼणा दोस्त SGA तरफ़ां अची विया इहा कामयाबी कान्हे त पहिरीं इलेक्शन में 17-18 ॼणा उहे SGA जा चूंडिजी अचनि ऐं उन्हनि रुगो सॼी प्रैक्टिस इहा हुई त इहो तजुर्बो इहो अमलिन इहो चवंदा रहिया त बाबा असां ते माना इस्टेब्लिशमेंट महिरबानी आहे बसि असांखे उनजो साथ आहे हुजे साथ घणे भाङे कोन हो इहा बि मूंखे ख़बर आहे घणे भाङे कोन हो किन ते हो बाक़ी घणे भाङे कोन हो पर हू रुगो इम्प्रेशन ॾींदा रहिया त असां ते आहे त माण्हुनि ओॾे ई रुख मटायो जनरली ईअं ई आहे त पाकिस्तान जी मुल्क जी इस्टेब्लिशमेंट ऐं इहो चवंदा आहिनि त बाबा तव्हां पंहिंजे क़ौम जो ऐं सूबे जो नालो छो था रखो ऐं इहो छो था रखो पाकिस्तान जो नालो छो नथा रखो अड़े साईं पाकिस्तान त आहे न पाकिस्तान पीपल पार्टी आहे पाकिस्तान मुस्लिम लीग आहे असांखे भला पंहिंजे क़ौम जो त करणु ॾियो न असां पंहिंजे क़ौम जा त मफ़ाद करियूं न त इन लाइ हमेशह हूंदा आहिनि त बाबा पाकिस्तान जो नालो न आहे माना इहा हिन मुल्क जी पार्टी ऐं हींअर बि तव्हांजे आइन में बि जेको आहे त सॼे मुल्क में तव्हांखे स्ट्रक्चर ॾेखारिणो आहे अदरवाइज़ त तव्हां कोन था करे सघो इहो बि आहे उन में असां वञूं था उते इहो था ज़ाहिर करियूं त अञा असां सिंध में ठाहियो आहे पोइ ॿिए पाकिस्तान में पोइ ठाहींदासीं इहो था करियूं स्ट्रक्चर इहो हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे हिकु क़ौमूं जॾहिं क़ौमी पठाण कंहिं न कंहिं हद ताईं क़ौमुनि खे नज़र में रखे थो ऐं बाक़ी सिंधी ऐं बलोच ॿई क़ौमी मफ़ादनि खे तरजीह कोन था ॾियनि बलोचनि जा सरदार कंहिं न कंहिं हद ताईं क़ौमी मफ़ादनि खे कनि था पर वोटर कोन थो ॾिए वोटर उन ई सरदार खे थो ॾिसे सरदार केरु आहे पर क़ौमी मफ़ादनि जे बुनियाद ते वोट कोन थो इहा ॻाल्हि सम्झो सिंध जो त बाशऊर अवाम आहे ॿियनि खां त सभिनी खां शहर उहो बि क़ौमी मफ़ादनि ते वोट नथो करे पढ़ियल लिखियल दानिश्वर तबिको उहो बि क़ौमी मफ़ादनि ते वोट नथो करे त पोइ अञा केरु ॾींदो क़ौमी मफ़ादनि ते सियासत कीअं कबी नतीजो इहो आहे त सिंध पोइ पोइ उन जे करे पोइ आहे बावजूदि हिन वक़्तु बि सिंध में एतिरी ताक़त आहे जो सॼी सिंध जे रोडनि ते निकिरी अचे त पाकिस्तान सॼो बीही वेंदो वाक़िया थियल आहिनि बेनज़ीर वारो वाक़ियो थियो उन में थियो सॼो पाकिस्तान बीही वियो हा
इहा ॻाल्हि आहे त माना इन जो मतिलबु आहे त सिंध में, पर सिंध में जॻह सुजागी आहे, क़ौमी मफ़ादनि ते आहे ई कान। सर ही तव्हां सवेर चई हो त तव्हांजी जिदोजहद खां पाणी जो मसइलो हल थी वियो आहे। हींअर ताज़ो कल्ह इमरान ख़ान ग्रेटर थल कैनाल ऐं ॿियो हिकिड़ो डैम आहे उनजो इफ़्तिताह कयो आहे, भाषा डैम जो, जंहिंजे लाइ तव्हां शुरू में एहतजाज कयो। भाषा डैम जा असीं मुखालिफ़ कोन आहियूं। सम्झ में अचणु घुरिजे, असां वटि पाकिस्तान में जीअं कालाबाग जी जाइ ते असांखे भाषा मिले थो त असीं उनखे तरजीह ॾींदासीं, इहा ॻाल्हि सम्झो। ग्रेटर थल कैनाल जेको आहे सो पोएं दौर में पीपल्स पार्टीअ इजाज़त ॾिनी, उन जे करे इहो ठहियो। थल कैनाल जेको आहे न हाणे उहो उन जे करे ठहियो, ऐं हाणे लॻातार वाहिण जो बि उन्हनि ई ॾिनो आहे। त इहे ॻाल्हियूं ॿई उन्हनि ई पार्टियुनि कयूं आहिनि जेके मर्कज़ी पार्टियूं आहिनि। बाक़ी जेको आहे असीं भाषा डैम जा मुखालिफ़ न आहियूं। असीं सम्झूं था त कालाबाग डैम जी जाइ ते, छो त असांजो जेको असांजी जमायत जो जेको आंसर उहो इहो त बाबा कालाबाग उहो पंहिंजो तरबेला खां मथे जिते वणेव उते डैम ठाहे छॾियो। तरबेला खां मथे त आहे न भाषा, तरबेला खां हेठि न ठाहियो, हेठि कालाबाग बि आहे, ॿियो बि आहे, त उन जे तौर ते तरबेला खां मथे भले ठाहियो, भाषा ठाहियो वञा कंहिं ॿी जाइ ते ठाहियो, ठीकु आहे। त भाषा ते ठहे थो त आउं सम्झां थो त इन में को नुक़सानु कोन्हे। ऐं उन मां भाषा डैम उहो आहे जेको कैरी ओवर डैम चई सघिजे थो, जिते पाणी बीहारे वरी पाणी खे गुज़ारे सघिजे थो साॻे ई रस्ते खां, त उन मां पाणी चोरी नथो थी सघे। पाणी चोरी नथो थी सघे त इहो असांजे लाइ वधीक बहितरु आहे भाषा बनिस्बत इहो चवण त न बाबा कुझु बि न ठाहियो, कुझु बि न ठाहियो। ठहंदा त सही, ठाहींदा त सही, बाक़ी जेको ॻाल्हि आहे त ठाहीनि त पोइ भाषा भले ठाहीनि। अच्छा सर, ही 18वीं तरमीम जे हवाले सां हीअं पीपल्स पार्टी चए थी त ही इमरान ख़ान 18वीं तरमीम खे ख़तमु थो करे। तव्हां छा था सम्झो, वाक़ई 18वीं तरमीम ख़तमु कई थी वञे या उन सां सिंध ते कहिड़ा इफेक्ट पवंदा? तव्हां ॾिसो, ॻाल्हि आहे असां जॾहिं 18वीं तरमीम थी हुई, जॾहिं आई हुई, पास थी हुई ऐं सॼे पाकिस्तान पीपल्स पार्टीअ ख़ुशियूं मल्हायूं त असां सिंध में उन जे ख़िलाफ़ु प्रोटेस्ट कई। असांजो इतिहादु हो, सभिनी कॉम्प्रेसनि असां इतिहादु कयो त 18वीं तरमीम असांजे क़ौमी मफ़ादनि वटां न आहे, फुल पूरी तरह सां ईअं न। उन वक़्त में मूं लिस्ट ठाही हुई, 200 अहिड़ा आइटम हुआ जेके उन्हनि ई सब्जेक्ट्स मां जेके ॾिना हुआ, 200 उन मां खातनि मां कढी छॾियूं। उहे अञा ताईं बि इस्लामाबाद में आहिनि, अञा न। त 18वीं तरमीम फुल फ्लैज असांखे उहो फ़ाइदो अञा न ॾिनो आहे। हा, 18वीं तरमीम मां NFC में ऐं कुझु माली वसीलनि में फ़ाइदो ज़रूरु थियो आहे, बहितरी आई आहे, पर उन सां का ख़ुदि मुख़्तियारी असांखे फुल कोन मिली आहे, इहा ॻाल्हि सम्झो। ऐं इन जे लाइ अञा बि वफ़ाक़ी इदारा अञा त 200 त असां आइटम कया हुआ, पर हाणे चवंदा 400-500 अहिड़ा सभु आहिनि खाता खुलिया पिया इस्लामाबाद में, जे कंहिं न कम जा आहिनि, उन्हनि जी नौकिरियूं बसि रुॻो पंजाबी पिया कनि। इहो आहे, असीं ख़ुशि आहियूं त बाबा 18वीं तरमीम ख़तमु थी वई। अड़े साईं, एग्रीकल्चर जो अञा उहो अहम तरीन हिसो जेको आहे उहो अञा ताईं वफ़ाक़ में आहे। एजुकेशन जो हिकिड़ो अहम तरीन एजुकेशन जेको हींअर जेको फेडरल एजुकेशन आहे, फेडरल एजुकेशन यूनाइटेड स्टेट्स में बि असां ॾिठो आहे। असां चयो बाबा तव्हांजो कहिड़ो कमु आहे? हुननि चयो त असां रुॻो चवंदा आहियूं त असांजे जेके ही सिलेबस ठहे थो उन में वेझड़ाई हुजे, हिकिड़े तर्ज़ जो हुजे। बाक़ी ईअं कोन था चऊं त असां सॼी एजुकेशन खे जेको आहे सो असीं खणंदासीं। असां चयूं न को असांजी वफ़ाक़ी आहे न को सूबाई आहे, उते त काउंटीज़ खणंदियूं आहिनि, ज़िला जेके हूंदा आहिनि उहे खणंदा आहिनि। यानी इनखे असां ईअं चई सघूं था त 1935 जो जेको आइन हो, जंहिं तहत सिंध खे बि सूबे ख़ुदि मुख़्तियारी मिली, या उन ते सिंध राज़ी न हुई, ॿिया सूबा बि राज़ी न हुआ, 35 वारी आज़ादी बि 2020 में असांखे न मिली। ईअं सर हक़ीक़त ईअं सर ॾिसो न, उन वक़्त में तव्हांजा जेको आहे सो 1935 जे एक्ट में तव्हांजा पोर्ट्स तव्हांजा, ठीकु आहे, पोर्ट तव्हांजा अञा हींअर तव्हां पोर्ट अञा तव्हांजा कोन, अञा तव्हांजी वफ़ाक़ी आहिनि, वापडा वफ़ाक़ी आहे। बल्कि 18वीं तरमीम में असांजो क़ानून ख़राबु कयो, इन खां अॻु में काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जो मसइलो हो, वापडा जा गज़ल फ़ैसिला थींदा हुआ। हाणे टोटल वफ़ाक़ी हुकूमत थी करे, छो त हिन 18वीं तरमीम में सॼो हिनखे वफ़ाक़ ॾेई छॾियो, फुल वफ़ाक़ी करे छॾियो। हाणे वफ़ाक़ मञे न मञे, इहा ईअं न आहे त कुझु फ़ाइदा बि थिया आहिनि त नुक़सान बि थिया आहिनि। बिजलीअ जो सॼो खातो 100% हले वियो वफ़ाक़ में। हाणे टोटल हुन जा कानून बि पास कान कनि। अॻे सूबनि खे बराबरी जी हैसियत हुई न हुन में काउंसिल में,
बिल्कुलु जेका त उहा बि खसे छॾियूं त ईअं त कोन्हे माण्हू को फ़ाइदा थियनि नुक़सान बि थिया आहिनि। अहिड़ी तइलीम में तव्हांजो आउटपुट आहे जेको घुरियो वियो हो त तव्हां असांखे साईं असांखे जेको असां लिखी मोकिलियो उन मां हिकिड़ी बि शइ कान्हे। NFC अवार्ड खे जेको तहफ़ुज़ हासिल थियल आहे NFC अवार्ड खे वरी रुडे करणु था चाहिनि या प्रोपेगेंडा आहे ॿी का शइ अॾु आणणु था चाहिनि ॿी का शइ आहे NFC वेंदो कोन पर असांजी सिंध यूनाइटेड पार्टी जेके घणो आहिनि डिमांड्स आहिनि उन में आहे त NFC खे ख़तमु कयो। या छा कयो असांजो चवणु आहे त जेके बि खाता आहिनि सूबा पंहिंजा पाण टैक्सिस कलेक्ट कनि सिर्फ़ु वफ़ाक़ खे हलाइण लाइ सभु कंट्रीब्यूट कनि सभु रोन कनि ऐं उन में NFC ख़तमु थियण में असांजो वधीक फ़ाइदो आहे असांजा वधीक वसाइल थींदा पर उहो त उहो कॾहिं कोन NFC खे त जारी रखंदा NFC पॉपुलेशन जे अक्सरियत बेसिस ते हूंदो उहो पंजाब में सुप्रीमेसी आहे पंजाब जी उहा थींदी कान। असां त चऊं था त बाबा जेके सूबनि जा जेतिरा वसाइल आहिनि उहे सूबा पंहिंजा ख़र्च कनि पोइ प्लस तव्हां कुझु खणी ॾियो त पैसा भला ॾिनो वफ़ाक़ ईअं कोन थो थिए। NFC जा त हिमायती आहिनि कंहिं चयो त NFC खे ख़तमु कंदा ख़तमु कोन था कनि NFC खे पंहिंजे मक़सदनि लाइ थोरो वधीक गुंजाइश पैदा कंदा त जीअं वधीक आबादी ऐं ॿियूं शयुनि जो हाणे दुनिया जे अंदरि NFC जो इंडिया में बहे हाणे उन में पहिरीं ॻाल्हि त जेके मथे हूंदी आहे प्लानिंग कमीशन हूंदी आहे जंहिंमें वॾा जेके कम हूंदा आहिनि प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि उहे प्लानिंग कमीशन कनि था। सब प्लानिंग कमीशन में हमेशह हर हिकु सूबे जो हिकिड़ो नुमाइंदो हूंदो हिकिड़ो वफ़ाक़ जो नुमाइंदो हूंदो ठीकु आहे। असां वटि ईअं आहे त कामोरा था हींअर CSP कामोरा था मोकिलियूं हमेशह दुनिया में सॼी अक्सरियत दुनिया में रिटायर्ड कामोरा मोकिलिबा आहिनि त जिन जा मफ़ाद पंहिंजे सूबे सां हुजनि जे अगरि ईअं आहिनि त हुननि जो नौकिरी प्रमोशन लाइ आहिनि त पोइ हू त ख़िलाफ़ कंदा ई कोन। मेगा प्रोजेक्ट त सिंध में को बि कोन्हे हिकिड़ो RBOD हो ख़तमु थी वियो हाणे असां वटि सिंध त को मेगा प्रोजेक्ट आहे ई कोन इन करे जो असांजो प्लानिंग कमीशन में मेंबर ई कोन्हे। इहा इन तरीक़े सां ई कनि था वेसाघातियूं था कनि वेसाघातियूं करे असांजा वसाइल बि खणनि था। NFC त हुननि जे हक़ में आहे त NFC ठाहियूं ऐं NFC में आबादी जे बुनियाद ते घणो असीं इहा था चऊं त बाबा वसाइल जे बुनियाद ते खणो जेको वसाइल घणा कंट्रीब्यूट करे उनजे हिसाब ते ॾियो न। अच्छा इन ॻाल्हि ते अचनि ई कोन था इन करे नथा थियनि जो असांजा मेंबर ई सोला कोन था वञनि था ब्यूरोक्रेट कामोरा जिन जूं वरी नौकिरियूं थियनि वफ़ाक़ में त उहे त मुखालफ़त कोन था कनि। तव्हांजो मेंबर साहिबु चवंदो आहे त आबादी जो वधीक हुजण का ख़ूबी कान्हे का जंहिंजे बुनियाद ते तव्हां खणो था। इहा ॻाल्हि हक़ीक़त में चइजे त कराची तमामु वॾो शहर आहे वॾो शहर का ख़ूबी कान्हे वॾो शहर ख़ूबी न आहे सुठो शहर आहे या न आहे वॾो शहर कराची वॾो शहर जी का ख़ूबी न आहे त वॾो शहर आहे हुन करे बसि वॾो शहर आहे सुठो शहर आहे अहिड़ो या न आहे। लाहौर वधीक सुठो शहर आहे लाहौर वधीक सुठो शहर आहे कराची खां नंढो आहे पर पोइ हाणे हिनखे छा चइजे हूं तव्हांखे ॿुधायो त असां इवन अरिड़हीं तरमीम जी मुखालफ़त करे नवाज़ शरीफ़ सां मूं 1-to-1 ॻाल्हियूं कयूं असांखे वधीक ख़ुदि मुख़्तियारी खपे चई मूं अरिड़हीं तरमीम में सभु ॾेई छॾियूं आहिनि तव्हांखे ॿियो छा आहे मुंहिंजो असांखे क़बूल न आहे असांखे अरिड़हीं तरमीम वारियूं ख़ुदि मुख़्तियारी क़बूल न आहे असीं हिन खां अॻियां पिया ॾिसूं चई पोइ छा करियूं पोइ मुंहिंजो हुन लाइ वधीक क़ानून साज़ी कजे जंहिंमें अरिड़हीं तरमीम खां असांखे वधीक ख़ुदि मुख़्तियारी मिले हुन में ड्राफ्ट में लिखी ॾिनो ड्राफ्ट जो नुक़्तो आहे। इहो मुल्क जो अजूबो न आहे त नवाज़ शरीफ़ जहिड़ो पंजाबी सियासतदान इस्टेब्लिश क़बूल न आहे। मुस्लिम लीग सॼी इस्टेब्लिशमेंट जी पैदावार आहे। अहिड़ो तज़ाद इमरान जे दौर में अञा ताईं को नज़र आयो आहे इमरान को कंहिं क़िस्म जो को इनकार का कयो आहे इमरान खां वधीक येस मैन हुनखे को मिली न सघियो आहे अञा ताईं इमरान ख़ान किथे तज़ाद बि कोन कयो हा तज़ाद न कयो हाणे ही जेके आख़िरी हाणे ॾींहं हलनि पिया इन में थोरो इमरान खे अखि ॾेखारी पिया त बाबा माना तूं अञा पंहिंजे हदुनि में रहो माना इन जो मतिलबु आहे त ज़रूरु का ॻाल्हि अहिड़ी इमरान कई आहे जेका उन्हनि खे नापसंदि थी आहे हींअर वेझड़ाई इमरान जे सॼे दौर जो तजियो तव्हां कीअं कंदासीं उनजी इमरान हुकूमत उनजी कारकर्दगी उनजी मईशत जेको बि सॼो आहे इमरान एज़ ए अपोज़िशन लीडर सुठो ऐं कामयाबु लीडर ठीकु कंहिं हद ताईं एस्टेब्लिशमेंट सां तालुकात में बि हू काफ़ी हद ताईं
बैलेंस रहियो शुरू में इक़्तिदार जे हसलात ताईं उहो कामयाबु रहियो इहा हक़ीक़त आहे ठीक पर इमरान वॾे में वॾी ख़राबी हुनजी नातजुर्बेकारी जे करे हुकुमरानी नथो करे सघे वफ़ाक़ी हुकूमत जीअं कबी आहे न गिरफ़्त हूंदी आहे ब्यूरोक्रेसी जे मथां ॿियनि जे मथां उहा हुनजी गिरफ़्त कान्हे हिकिड़ो नातजुर्बेकार मिनिस्टर ॿियो नातजुर्बेकार हुकूमत ऐं हालांकि मिलिट्री जो इस्टेब्लिशमेंट जो मथां साथ रहियो अथसि अञा बि अथसि पर उनजे बावजूद बि ब्यूरोक्रेसी कंट्रोल में नथी अचे अञा उहे पंहिंजूं बदमाशियूं उहे नथा छॾनि ऐं उहा अञा पूरी थिए नथी ऐं आउं सम्झां थो हिन वक़्तु कुझु थोरो नाराज़ अथसि थोरो चयोसि था थोरो हिनखे टाइट करे माना तव्हां चई सघो था त इमरान खान सिलेक्टेड था सभु सिलेक्टेड आहिनि अच्छा साईं इन में तव्हां सम्झो था त इमरान खान -1 थी वेंदो जी इमरान खान -1 थी सघे आउं नथो सम्झां छो त ही जेको बि इस्टेब्लिशमेंट चाहींदी त हिनखे पूरो पीरियड हलायूं पोइ ॾिसूं त कहिड़ो कामयाबी आहे कहिड़ी नाकामी जे हुजे त हींअर ई चेंज थी वञे हींअर इन जे बनस्बत नवाज़ शरीफ़ बि इस्टेब्लिशमेंट पैदावार पर हुन पंहिंजे सिविल तजुर्बे मां एतिरी हुकूमत बि इलाही हासिलु करे वरितो नवाज़ शरीफ़ जो जेको गुफ़्तो निकिरंदो हो ब्यूरोक्रेसी ते अमल कंदी त इन जो मतिलबु इहो आहे त माना हुनजी गिरफ़्त वधीक हुई नवाज़ शरीफ़ इस्टेब्लिशमेंट जो हू ई बि नवाज़ शरीफ़ वापसी जो इम्कान आहे नवाब शरीफ़ आहे इन्हनि जूं बैकडोर खां गुफ़्तगू मौजूदु ईंदो या बैकडोर में त अॻु में इहा ई ॻाल्हि थियल हुई त नवाज़ शरीफ़ खे हटायो शहबाज़ शरीफ़ खे भले वञो असीं आणींदा शहबाज़ शरीफ़ आयल आहे हुनखे वांदल आहे माना उहो क़ाबिल क़बूल आहे कंहिं क़बूल आहे शहबाज़ शरीफ़ थियो कॾहिं माना नवाज़ शरीफ़ थींदो शहर था भले तव्हां बि चओ त सभई रिलेटेड आहिनि बेनज़ीर साहब सिलेक्टेड बेनज़ीर साहब त पहिरीं हुनखे जेको 1988 में जेॾीमहिल चूंड थी अञा इक़्तिदार पावर शेयर कोन कयो हुओ जेको जनरल हो उनखे 6 नुक़्ता लिखी न 6 ई खे क़बूल करे छॾी मिर्ज़ा असलम ते सभु जा सभु असलम बेग चयो त मूं सम्झो त हिकिड़े ॿिनि नुक़्तनि ते गौपी कंदी पर हिकिड़े बि नुक़्ते ते गौपी करण कई सभिनी ते एग्री करे छॾी तव्हां सारी पीपल्स पार्टी जेका APC थी हुन में तव्हां छो न शामिल असां ईअं महसूसु कयो त पीपल्स पार्टी असांजे क़ीमत ते वरी बार्गेन थी करणु चाहियो पीपल्स पार्टी स्टेब्लिशमेंट असां उन करे चयो त असां बार्गेनिंग जी असीं छो न साईं जे तौर खां थींदो थो अचे साईं हा साईं जीम से तौर खां थींदो थो अचे असां सम्झो त ही हींअर पंहिंजी बार्गेनिंग पोज़ीशन वधीक करणु चाहिनि था उन में असांजी पार्टी वधीक इम्पोर्टेंट हुई उन करे असीं कोन वियासीं अच्छा जीएम में तव्हां शिरकत बि कई उन में अफ़गाननि जे लाइ को करारदाद पास न थी सघी हा उहा बराबरि कोन थी सघी हुन में काफ़ी अफ़गानी वेठल आहे उन करे कोन थी सघी पर जनरली जेयूं आहे असांजी ॿियूं ॻाल्हियूं बि नुक़्तनि खे मेन फोकस कयो ऐं असां त पंहिंजो इहो ई चई बाबा जमहूरी ही त इहो त असांजो हिकिड़ो नुक़्तो हो त बाबा अफ़गाननि खे मोकिलियो पर जेको जमहूरी प्रोसेस में जेके घुरिजूं हुयूं असां चयो बाबा जेको अरिड़हीं तरमीम जे नाले में जेको तव्हां इस्टेब्लिशमेंट सां बार्गेनिंग था कयो इहा कंहिं तरफ़ां सूबाई ख़ुदमुख़्तियारी न आहे इहा असांजे पार्टीअ जे नुमाइंदनि कयो इहा सूबाई ख़ुदमुख़्तियारी न आहे ऐं सूबाई ख़ुदमुख़्तियारी था ॻाल्हि कयो ऐं अरिड़हीं तरमीम जी ॻाल्हि था कयो ऐं वरी था चओ त बाबा माना हिनखे माना तव्हां रियायत था वठणु चाहियो इहा न थियणु घुरिजे असां हुन में वाहवाज़ मौक़िफ़ रखियो अच्छा थोरो माज़ी में असां वञूं था त पूनम जो इतार थियो तमामु ज़बरदस्त क़िस्म जा जलसा थिया ॿियूं शयूं थियूं उन जूं कामयाबियूं नाकामियूं तजुर्बा या उन इतार थियण जा के सबब हुआ थोरो उन सॼे दौर ते आउं कोन फोकस कंदुसि इन करे डिगिटी ईंदी जेको उन वक़्त में ANP जेका आहे क़ौमी नेशनल पार्टी जेका आहे उन्हनि कुझु वक़्त खां वठी गोड़ शोर शुरू कयो त बाबा सूबाई ख़ुदमुख़्तियारी ऐं असां जेके अॻे ई हुआसीं सरगर्म हुआसीं असां चयो छो न चयूं पोइ भई उहो त वरी एग्रीमेंट करियूं काल्ह उन वक़्त में हुन जो पठाण जी इहा त इस्टेब्लिशमेंट खे दड़को ॾेई असां पंहिंजो जनरल चूंडायूं या अली कुली ख़ान हो जेको अली कुली ख़ान पठाण हो हुननि जो हो त जनरल चूंडिजे
जो जनरल अली कुल खान खे मौक़ो मिले असांजो हो त इन नमूने सां जे अगरि का पूनम ठहे थी त भले ठही वञे पूनम ठही असां उन्हनि सां अली कुल खान खे इक़्तिदार कोन मिलियो त ANP जी इंट्रस्ट घटिजी वई पोइ बि असां उन्हनि सां एग्री कयो भाई ठीकु आहे भला कुझु नुक़्तनि ते कयूं था त असांजी इन बहाने सां पूनम ठही वई सॼी सुठे नमूने सां ठही वई ANP गैर सरगर्म हुई केॾीमहिल हा न कंदा पिया पर फिलवक़्तु गॾिया असां सां इन बहाने सां पूनम ठही वई ऐं आउं सम्झां थो पूनम काफ़ी हद ताईं कामयाबु रही छो त हिकिड़े सूबे में कान असां सरहद में बि जलसा जुलूस कया त बलूचिस्तान बि कया त सिंध में बि कया एट ए टाइम कॉम्परस्तान जो हिकिड़ो इतिहाद पाकिस्तान लेवल ते इहा वरी थोरी असां खां जेका ग़लती इहा थी थोरी बलोचनि जी तकड़ ऐं पठाण जी मौक़े परस्ती पूनम खे बिठाए इन करे जो बलोचनि जल्दी करे जेॾीमहिल पूनम में वेठा त वरी 5 जमायती था त वञी ठाहियूं ॿियो ऐं उन्हनि जा मक़ासिद ॿिया हुआ सॼे पाकिस्तान जा कोन हुआ सिर्फ़ु बलूचिस्तान जा मख़सूस मफ़ाद हुआ जेके उन्हनि इस्टेब्लिशमेंट सां हल करणु चाहिया ठीकु आहे उहे उन्हनि जे तकड़ जे करे वरी पठाणनि चयो त हाणे जे तव्हां आज़ादु आहियो त बस बि आज़ादु आहियूं उन्हनि वञी नवाज़ शरीफ़ सां करे शेयर करे पावर वरितो ऐं सभिनी खे पूनम ॻुछले विया पूनम उन ॾींहुं थी वई जंहिं ॾींहं ते वठी असांजो जेॾीमहिल जेसिताईं अताउल्ला मंगल असांजी पार्टी जो सदर हो तेसिताईं पूनम जीअरी रही ऐं जंहिं ॾींहं ते अताउल्ला कयो महमूद ख़ान जो उन ॾींहं ते इन करे जो ओॾीमहिल उन नवाज़ शरीफ़ सां डील थी वई त उन्हनि छॾे ॾिनो इन जे करे बलोचनि ऐं पश्तूननि जे करे असांखे जेको फ़ाइदो हो उहो असांजो ख़तमु थी हाणे मां हिकिड़ो सुवाल ॾाढो थो विच में कयां त ही मुल्की सियासत में हिकिड़ो दौर हो जेके उसूल क़ाइदनि वारा सियासतदान जेके अंग्रेज़ दौर में जन सियासत कई उहे जेसिताईं हयात हुआ उहे पंहिंजे उसूलनि सां ज़िंदा रहिया उन खां पोइ मुल्क परस्ती जो हिकिड़ो दौर शुरू थियो मुंहिंजो सवाल पुछण जो मतिलबु इहो आहे त तव्हां मुल्क जे चोटी जे सियासतदान सां वेठा बि आहियो तव्हांजो त ख़ानदानी वास्ता लाॻापा बि आहिनि हिन दौर में स्टेट्समैन जंहिंखे चइजे मुतबिर माना जेकॾहिं 5-7 नाला आहिनि नवाज़ शरीफ़ खे चऊं अताउल्ला मंगल चऊं महमूद ख़ान अचकज़ई चऊं जेके हिन दौर जा वॾा नाला आहिनि इन्हनि में मुतबिर तव्हांखे जंहिंजो हिकिड़ो नुक़्तो जेको आहे सो मोतीअ जो दाणो हुजे या ॾाप जो केरु वधीक मुतासिर तव्हांखे कंहिं कयो अताउल्ला मंगल जो मुतबिर सियासतदान महमूद ख़ान जो मुतबिर सियासतदान पर उहे वरी पोइ पठाण जी मुख्य परस्तीअ में अचनि था थोरो घणो था तकड़ा थी निकिरी वञनि ठीकु आहे इहा ॻाल्हि आहे पर मुतबिर सियासतदान बलोचनि जी सियासत में अख्तर मंगल जो हींअर किरदारु मस्बत आहे बहितर आहे बलोच सियासत में अख्तर मंगल जो किरदारु ठीकु आहे ऐं बहितर आहे हा बहितर ठीकु आहे बहितर सिंध में भी तव्हांखे को मुदबिर सियासतदान साईं मुदबिर सियासतदान चली नथा मुदबिर जो मतिलबु आहे त हू पंहिंजे आवाम में बि कामयाबी हासिल करे ऐं इंटेलेक्चुअली बि तेज़ हुजे ॿई हुजे हाणे जेके इंटेलेक्चुअली तेज़ आहिनि उहे सियासत में कोन्हनि कुझु माना चवनि था त पली जे साहब पली जे हिसाब जो हिकिड़ो पंहिंजो माइंड सेट हो पली जे हिसाब में हिकिड़ो माइंड सेट हो हू मुदबिर घणो सियासतदान कोन हो मुदबिर घणो सियासतदान कोन हो इन जे करे हुन सियासत जूं जेके ॾापूं ऐं उहे हूंदियूं आहिनि उहे कोन हुअसि हू ज़्यादातर नक़ाद हो हिकिड़ो सुठो नक़ाद हूंदो आहे तनक़ीद निगार ऐं मूं ते तनक़ीद करे सघां तनक़ीद सुठी करे सघंदो हो पर उन मां तनक़ीद मां हासिलात करे पाण उहे कामयाबी हासिल करे उहे कोन करे सघे हींअर जेको सिंध जो अदब हिकिड़ो सिंध जो अदब हुयो जेको लाला सलीम जो हुयो दिल्ली साहिब जो 1 मिनट लाइ हिकिड़ी जिदोजहद बि कई हुनजे ख़िलाफ़ ज़बरदस्त अदब मज़ामती अदब ऐं हींअर वारो अदब तव्हां कीअं था ॾिसो हींअर मौक़े परस्तीअ जो अदब मूंखे ईअं पियो नज़र अचे त जीअं सियासत मौक़े परस्ती आहे ईअं अदब बि मौक़े परस्ती आहे अदीब बि ईअं थो चए त मूंखे बि कुझु मिले जेको ज़ाती तौर ते मुंहिंजी पूराई थी सघे
मुंहिंजी घुरिजूं पूरी थी सघनि उहे थो करे। उहो ई आहे सियासत जो, उहो ई आहे मुदबिर जो। साईं पनाहगीर ज़हनियत माइंड सेट यानी UPCP ऐं MQM जी सियासत खे कीअं था ॾिसो? हर सियासत जा के मुस्बत पासा बि हूंदा आहिनि के मनफ़ी पासा। इन सियासत जो मनफ़ी पासो इहो आहे, UPCP जी सियासत जो मनफ़ी पासो त वॻोड़ी सियासत, वॻोड़ कंदा, गोड़ करे हिकु शइ ठाहे छॾियो, कंट्रोल करे वञो। वॻोड़ी सियासत जेका हिंदुस्तान खां वठी हली अञा ताईं MQM जी सूरत में अञा ताईं हिते ज़िंदा आहे। माना अञा तौर वॻोड़ी सियासत मां उन्हनि अञा हथु न पटियो, बावजूदि हेतिरो पाकिस्तान जी हेतिरी जमहूरी सियासत पर अञा बि हू सियासत वॻोड़ी था कनि। बदकिस्मत सां इहा थी असांजी, त इन्हनि जे मुक़ाबले में पीपल्स पार्टी वरी अमन कमेटीअ जे नाले में वरी वॻोड़ी सियासत पैदा करे छॾी। हिते हू बि वॻोड़, वरी हू बि वॻोड़। वॻोड़ी जमहूरी सियासत न वठी सघी आहे, अञा वॻोड़ी सियासत आहे ऐं इन में अलाह करे त जांच थिए। अच्छा जी, कुझु साल पहिरियों बीच लग्ज़री होटल में अवां जी रहनुमाई में ACP पारां कोठायल भरपूर APC में वॾी अक्सरियत सां MQM खे सिंध दुश्मन ऐं दहशतगर्द जमायत करार ॾिनो वियो, उनखे बरक़रार आहे? असां हुन जे अमलनि मां असीं नताइज कढंदासूं त दुश्मन आहे या न आहे। वॻोड़ी सियासत अञा बि कनि पिया, असीं सम्झूं था त इहा ग़ैर जमहूरी सियासत आहे ऐं इहा ग़ैर इंसानी सियासत आहे। वॻोड़ी ऐं दहशतगर्दीअ जी जेका सियासत आहे MQM जेसिताईं न छॾींदी तेसिताईं अञा हुनखे सिंध दोस्त या पाकिस्तान दोस्त न थी सघे। हाणे तारीख़ में हिकिड़ी जाती था पायूं, पाकिस्तान जो बर्क़ तारीख़दान डॉक्टर इश्तियाक अहमद जेको स्वीडन में प्रोफेसर आहे हिस्ट्री जो, उन लिखियो आहे त विरहाङो बुनियादी तरह बरतानिया जी स्कीम हुई। उन तज़िये ते रोशनी विझंदा। हाणे इहो आउं एॾो त दानिश्वर कोन आहियां जो चई सघां, पर इहा त ॻाल्हि हक़ीक़त आहे त जॾहिं 1939 में 38 में जिना साहब पंहिंजा इहे सभु नुक़्ता ॾिना। 39 में जिना साहब जेॾी महिल कांग्रेस बग़ावत कई अंग्रेज़नि सां ऐं चयूं त बाबा हाणे असीं क्विट इंडिया मूवमेंट हलाईंदासूं, अञा चयूं हलायूं कोन, चयूं हलाईंदासूं। हाणे मौक़ियो आहे ॿी पहिरीं जंग अज़ीम में हिननि वाइदो कयो हो त असीं हिंदुस्तान ख़ाली करे ईंदासूं, कोन वाइदो पूरो कयूं। हाणे ॿी जंग अज़ीम मां हींअर फ़ाइदो आहे त हिननि खे थोरा टांडा ॾिजनि। उन जे टांडनि ॾियण जे करे हू अंग्रेज़ अकेला थी विया। उन्हनि कांग्रेस जे बजाए उन्हनि मुस्लिम लीग ते असरु कयो ऐं जिना साहब खे चयूं तूं ही पाकिस्तान जी करारदाद पास कर त जीअं असीं तव्हांखे अलॻि मुल्क जी ॻाल्हि डिमांड कर ऐं उहा कयूं। जिना साहब चयनि त आउं कंदुसि, तव्हां मूंखे उनजी अलॻि ॿी फेडरेशन जो मुस्लिम फेडरेशन जो तव्हां मूंखे पक ॾियो, ठीकु आहे, आउं तव्हांजी हिमायत करियां, असीं तव्हांजी जंग में मदद बि कंदासीं, सेकेंड वर्ल्ड वॉर। ऐं पोइ वाक़ई जिना साहब उन वक़्त में कांग्रेस मुखालफ़त कई, छो त उन वक़्त में सॼे हिंदुस्तान में 13 सूबा हुआ, 11 सूबनि में कांग्रेस जी हुकूमत हुई, 11 सूबनि में कांग्रेस जी हुकूमत हुई। उन्हनि मुखालफ़त कई उन्हनि जी अंग्रेज़नि जी, ऐं ॿियनि त किथे मुस्लिम लीग त हिकिड़े बि सूबे में कोन्हे, सिंध में हुई, उहा गॾु विचुड़ हुई त माना इहा हुई त मुस्लिम लीग जी हुकूमत किथे बि कान्हे हुई त अंग्रेज़नि खे सपोर्टर बि खपियो पंहिंजो। त जिना साहब जो सपोर्ट कयूं त हुननि वरी पाकिस्तान जी ॻाल्हि कई ऐं इन जे बुनियाद ते सॼो कयूं। ऐं हुननि पंहिंजी ॿी जंग अज़ीम में जेको मुस्लमाननि जे जेका ॻाल्हि कई त हा असीं अंग्रेज़नि जे हक़ में आहियूं, उन मां फ़ाइदो वरितो, अंग्रेज़नि पंहिंजो फ़ाइदो वरितो ऐं पाकिस्तान में जिना साहब पंहिंजो फ़ाइदो वरितो। जिना साहब वरितो बाबा असांखे भला ॾियण वारो त वरी बि अंग्रेज़ आहे न, वरी बि अंग्रेज़ ॾींदो, बहितर इहो आहे त असीं हिननि जी हिमायत करे छॾियूं। ऐं इहा जेका पाकिस्तान रेज़ोल्यूशन तॾहिं पास थी, उन जे लाहौर वारी जेका करारदाद हुई, सभु जहिड़ो अंग्रेज़नि जे निगरानी में ठही, सभु रेज़ोल्यूशन फाइनल ड्राफ्ट उनजे गवर्नर जनरल हो, उनजे सेक्रेटरी चेक करे पोइ वापसि मोकिलियो, हाणे सही आहे। साईं मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे इहो त कॉम्परस सियासत जंहिंजो वॾो उरूज रहियो, त उन उरूज कॉम्परस सियासत जो उरूज जो सिज लहण ऐं उन जा ज़वाल जा कारण मुख्य कारण कहिड़ा? आउं सम्झां थो त वॾी ॻाल्हि आहे संजीदगी।
जे अगरि संजीदा थी तव्हां शयुनि खे संजीदा नमूने सां वठंदो त तव्हांजा असलाह थींदा, गैर संजीदा ऐं वक़्त तहत बदिलंदड़ हालात तहत तव्हां सियासत न कंदो त तव्हां पोइ अची तव्हांखे। अच्छा सर, पीपल्स पार्टी जो मुस्तक़बिल में ॾिसो था त हुनजो सियासत जेका मुल्क जी हिते हूंदी आहे सिंध सतह ते आईंदा वरी हुनखे वफ़ाक़ी इक़्तिदार में वञी सघे थी, ईअं ई नून लीग जो मुस्तक़बिल सियासीदान खे तव्हां ॾिसो? मुस्लिम लीग जो सियासत में छो त पंजाब जी मेजॉरिटी आहे उन में मुस्लिम लीग अञा डोमिनेंट आहे, उन करे हुन में रहंदो। पंजाब ते डोमिनेंट रहंदो त सिंध बि मुतासिर थींदी, कुझु न कुझु हिसो हुनखे ॾींदी त बाबा हाणे पंजाब होॾे पियो वञे, सॼो होॾे पियो वञे त सरहद बि उन मां मुतासिर थींदो, बलोचिस्तान बि थोरो घणो मुतासिर थींदो। त इहा पाकिस्तान जी सियासत आहे, जेका पंजाब जी सियासत आहे उहा मुस्लिम लीग जी सियासत आहे ऐं उन तहत ई हलंदी मुस्लिम लीग। ऐं पीपल्स पार्टी छो त जिन जवाज़नि ऐं ॻाल्हियुनि बुनियादनि ते जिन ते आई हुई उन ते हाणे न बीही सघी आहे। इवन जेको क्लास डिफरेंस जो जेको हो उहो बि उन ते काइमु न रही सघी आहे। त हाणे जॾहिं इहो त हूंदो बबासी ग़रीबनि में ज़मीनूं विराईंदासीं, हीअ कंदासीं, हू कंदासीं, हाणे त उहा बि नथी करे न, करे बि नथी, न को चए थी हाणे त ज़रदारी वारी सियासत आहे। ज़रदारी जी सियासत आहे, मौक़े पर बाबा वॾेरा फासायो, घणे में घणा वॾेरा फासायो, ज़रूरु पंहिंजो वोट बैंक कुझु असीं ॾींदासीं ऐं पोइ वरी हुनखे चइजे त पैसा कमायो, कुझु असांखे खारायो, कुझु तव्हां खाओ। इहो सियासत जो बुनियाद त आउं सम्झां थी त पीपल्स पार्टी ॾींहुं ॾींहुं पंहिंजो वजूद विञाईंदी रहंदी। कुझु वक़्त ताईं अञा बि इन करे वजूद हींअर बरक़रार अथसि जो सूबे में पावर अथसि। सूबे में जे पावर न आयसि 5 सालनि खां पोइ वरी पीपल्स पार्टी जो तव्हां हाल ॾिसो न त ईअं न आहे। त हाणे अपोज़िशन में पार्टियूं ज़िंदा रहंदियूं आहिनि। अपोज़िशन में बि हींअर भला मुस्लिम लीग न अक्सरियत आहे पंजाब में, पोइ बि उन जे बावजूदि अपोज़िशन में वेठा आहिनि, पर जीअरा वेठा आहिनि। ॿुध न, हीअ अपोज़िशन जी जेको पीपल्स पार्टी जो अपोज़िशन जो रोल हो उहो ख़तमु थी वियो। अपोज़िशन जी जमायत ई न आहे, पावर में आहे वेठा आहे। जेॾीमहिल अपोज़िशन में वेंदी त माण्हू जलसनि ते पंजाब कोन गॾु करे सघंदी आहे। तव्हां ॾिसंदो जॾहिं पीपल्स पार्टी इक़्तिदार खां ॿाहिरि हूंदी आहे त पंजाब माण्हू गॾु न करे सघंदी आहे, कॉम्परस्तनि खे कंदी आहे त बाबा माण्हू गॾु करे ॾियो। इन मां ज़ाहिर थो थिए त हुन अपोज़िशन वारो जेको रोल आहे, जमायत उहा सुठी जेका हुकूमत में हुजे त बि हुन सां माण्हू गॾु हुजनि ऐं अपोज़िशन में हुजे तॾहिं बि हुजनि। मौजूदा अपोज़िशन जो किरदार तव्हां कीअं ॾिसो? इहा हक़ीक़त आहे त अपोज़िशन जो मुतहरिक किरदारु अदा करणु घुरिजे, मुतहरिक जेतिरो किरदारु अदा करणु घुरिजे जेतिरो हुननि वटि वोट बैंक आहे। जे इहे सभु पार्टियूं गॾिजी बि को कनि, पीपल्स पार्टी बि करे, बलोच बि कनि, ॿिया बि कनि, सभु जेके गॾिजी कनि त वधीक हिननि वटि नंबर आहे। पर छो उहे त उहे आहिनि जेके राति ॾींहं में राति विच में असेंबली जो बिल ई पास था कराए छॾीनि। इहे त उहे आहिनि जेके हिकिड़े माना चवण ते हिकिड़े ॾींहं ते सभु बिल जेको नापास करण जो वरी ॿिए ॾींहं ते पास कराए था छॾीनि। इन इहा ज़ाहिर थी करे त पीपल्स पार्टी जे वटि अञा बि इख़्तियार पाण वटि न आहे, इख़्तियार अञा बि ॿिए न वठा। अच्छा, एहतिसाब सां कीअं था ॾिसो? इमरान ख़ान चयो मां कड़ो एहतिसाब पियो कयां, त बाक़ी उहो एहतिसाब आहे या अपोज़िशन जो जेको इल्ज़ाम आहे उहो इंतकाम पियो करे, एहतिसाब न आहे? न, ईअं न आहे। एहतिसाब थिए पियो, एहतिसाब थिए पियो। इहा अलॻि ॻाल्हि आहे त उनखे बार बार इमरान ख़ान हथु ठोके थो चए त आउं करियां, आउं थो करियां। हक़ीक़त में इमरान ख़ान जो एतिरो रोल कोन्हे। जेको एहतिसाब थिए पियो उहो थिए पियो, पर एहतिसाब में किथे किथे रिआयतूं बि मिलनि पियूं। त इहा ॻाल्हि न थियणु घुरिजे। मुंहिंजे ख़्याल में अगरि इहो एहतिसाब हलंदो रहे त घणा चिटा इमरान ख़ान जा बि ज़ाहिर थी वेंदा, त पीपल्स पार्टी जा बि ज़ाहिर थी वेंदा, त मुस्लिम लीग जा बि थी वेंदा। अच्छा, वफ़ाक़ सर सिंध जा जेके राइट्स आहिनि हुनजे मुख़्तलिफ़ सियासत पार्टियुनि जे सियासत कंदियूं आहिनि, इख़्तियार कंदियूं आहिनि। अॼु बि जीअं पाण ईंदो आहे न ईंदो आहे ऐं वसील जी वर्ष में वफ़ाक़ कहिड़े अर्से खां अञा देशनि सां ज़्यादा जुड़नि था, छा था सम्झो त इहे थींदियूं या इहे अञा वधंदियूं रहनि? जेसीं ताईं कॉम्परस्त चूंडिजी न ईंदा पार्लियामेंट में, तेसि ताईं कॾहिं कोन थींदो। पीपल्स पार्टी हमेशह बार्गेनिंग कंदी रहंदी, ॾेखारींदी, डिमांड बि कंदी, पर पोइ जेको आहे सो वरी एंड टाइम ते ठही वेंदी। अच्छा सर, हाणे आख़िरी तव्हां खां सुवाल, तव्हां इलाही क़ीमती टाइम खां वरितो, महिरबानी तव्हांजी। बसि हिनखे वेंदे वेंदे असां वेठा पिया करोना वारी सूरत हाल खे तव्हां पाकिस्तान में कीअं था ॾिसो, जंहिं ते सियासत बि कई थी वञे, छा था सम्झो त सिंध
कोरोना पे कंट्रोल करियो या वफ़ाक़ बहितर नमूने सां कोरोना खे कंट्रोल कंदो या ॿई नाकाम आहिनि? ॿई नाकाम। कोरोना खे जीअं सिंध पहिरीं तकड़ करे पहिरीं ऐलान कयो बसि लॉकडाउन, अमलनि ईअं थींदो न आहे। हमेशह शुरूआति पहिरीं थोरे थोरे उसूल लॉकडाउन थियणु घुरिजे आहे। पहिरीं वॾनि शहरनि ते करणु घुरिजे आहे, घटि में घटि डिविजनल सतह जे शहरनि ते, पोइ डिस्ट्रिक्ट सतह जे शहरनि ते, पोइ हेठि ॿाहिराड़ियुनि ते। यकदमि चयूं बाबा सॼो सिंध लॉकडाउन, ॿाहिराड़ियुनि में अमलनि थियो ई कोन। ऐं शहरनि ते बि जेको थियो ऐं न थियो उन जा असरात हेठि ईंदा रहिया। हाणे असांजो जेको इहो टाइम आहे इन दौरान ॿाहिराड़ियुनि में हुई कान लॉकडाउन, यानी कोरोना हुई कान। हिन वक़्तु असांजे ॻोठनि में ॿाहिराड़ियुनि में अची वई आहे। मुंहिंजे ॻोठ में 15 केस आहिनि। माना इन जो मतिलबु आहे त उन जे लॉकडाउन जो फ़ाइदे जे बजाए नुक़सानु थियो। जेके हैदराबाद में बि हुआ उहा हैदराबाद जी लॉकडाउन जेका हैदराबाद ऐं कराची जी जेका हुई उहा बि अची वई। उहे छो त माण्हू भॼी विया ॻोठनि में, असांजी ॻोठ खां शायदि महफ़ूज़ था रहूं। अब उहे उन्हनि खे कोरोना आई, असां हुते ॻोठनि में बि हणी थी। हालांकि पहिरीं वॾनि शहरनि खां करणु घुरिजे आहे, पोइ नंढ विचोलनि शहरनि खां करणु घुरिजे आहे, पोइ नंढनि शहरनि ऐं आबादियुनि ते। ऐं वफ़ाक़ी हुकूमत परेशान रही त छा करियूं, छो त बुख त थींदी न, बेरोज़गारी थींदी, माण्हू रोज़गार बंदि कंदो, दुकान बि बंदि कंदो, होटल बि बंदि कंदो, सभु शइ कंदी थींदी। उन लाइ परेशानी त उन्हनि थोरो विचोलो केॾी महिल अप एंड केॾी महिल डाउन इहो पियो कयो, त उहा बि कंफ्यूज़ रहिया ऐं रहंदी आया आहिनि। त आउं सम्झां थो त ॿई मुकमिल तौर ते कामयाबु कोन थिया आहिनि। To watch more videos, please subscribe to our YouTube channel and click the bell icon.